नाज़रीन, हाला पुराणा में फुटियूं चूंडींदड़ औरतुनि जो वर्कर कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें बेराड़ी जी मज़दूर औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे नदीम मंगरियो। सिंध कम्युनिटी फाउंडेशन पारां हाला पुराणा में फुटियूं चूंडींदड़ औरतुनि जो वर्कर कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें हारी मज़दूर तहरीक जे ताजमरी सिंध आबादगार बोर्डे सैयद नदीम शाह, साउथ एशिया पाकिस्तान ह्यूमन राइट्स जे शहनाज शीदी, सिंध कम्युनिटी फाउंडेशन जे जावेद सोधालाई समेत वॾे अंग में मज़दूर ऐं पोरियत औरतुनि शिरकत कई। कन्वेंशन खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त काइनात खे जन्नत बणाईंदड़ मज़दूर पोरियत औरत ई आहे, मगर हिन दौर में उन औरत खे संदसि पोरे जो उजूरो मुकमल नथो ॾिनो वञे। वफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमतुनि पारां मज़दूर ऐं पोरियत औरतुनि जे लाइ कानून त ठाहिया विया आहिनि, मगर उन्हनि ते अञा ताईं अमल दरामद न पियो कयो वञे। वधीक उन्हनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ख़ासि तौर ते कि मज़दूर औरतूं आहिनि, उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ 2020 में सिंध हुकूमत पारां हिकिड़ो कानून नाफ़िज़ कयो वियो, सिंध असैम्बली पास कयो ऐं उन में आहे त जेके मज़दूर औरतूं आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु उन्हनि जी उजरत ऐं उन्हनि जे उजूरे जे तहफ़ुज़ जे लाइ ऐं उन्हनि जी जेकी सिहत जूं सहूलियतूं आहिनि या ॿिया उन्हनि जा मुआशी मसइला आहिनि, उनखे हल करण लाइ हिकिड़े कार्ड जे उजरा जो बि उन में ऐलान कयो वियो आहे। चाहे हारी हुजे, मज़दूर हुजे, ज़मींदार हुजे, मुलाज़िम हुजे, केरु बि हुजे, जेसीं ताईं हक़ न ॾींदो उहो माण्हू कीअं हलंदो। ऐं हुकूमत खे इहो जेको सिस्टम अहिड़ो ठाहिणु खपे त जंहिंमें जेको ज़मींदार जे हवाले सां कमु आहे उहो बि चिटो हुजे, जेको हारी जे हवाले सां उहो बि चिटो हुजे। वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत पाण में ठहनि कोन थियूं, उन्हनि जो पाण में सियासी चकर आहे, उन्हनि जे करे लोढ़े ज़मींदार तो। रियासत जे तरफ़ां जेके कानून आहिनि उन ते को अमल दरामद कोन थो थिए। कानून त ठाहे था छॾनि पर अमल कोन थो थिए। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त चवणु इहो त अदा इहो रियासत जो कमु आहे, ठीकु आहे, रियासत जो कमु आहे, पर तव्हां जेका आहे सा तव्हां पंहिंजे उन जे ज़रिए छा कयो आहे। हुकूमत जी बेस न चओ, नालाइकी जो हुकूमत वफ़ाक़ी हुजे या सिंध जी हुकूमत, नालाइकी आहे उन्हनि जी त उनखे मुक़ररु जेको मुआवज़ो कनि था, पाणी कानून ठाहिनि था, पाणी अमल नथा कनि। मुक़ररु जेको मुआवज़ो कनि उन्हनि खे ॾियणु खपे उहो न ॾियनि पिया। मां केतिरो हिते ॻाल्हायो, चयो त असांखे 300 मिलंदा, 300 मां छा थींदो हूंदो। पंहिंजे मसइले लाइ आयासीं, बिल्कुलु असांखे पंहिंजो मसइलो वणियो। जेकर असीं गॾिजी न निकिरंदासीं त असांजो कुझु बि कोन थींदो। असां जॾहिं पाण में ॿधी कई आहे त असां ग़रीब आहियूं, असां पंहिंजा हक़ वठूं था। असांजा ॿार आहिनि, असांजी नियाणियूं आहिनि, हींअर शादियुनि वारियूं आहिनि, शादियुनि जेॾियूं आहिनि, असांखे उन्हनि लाइ बि कुझु खपे। वर्कर कन्वेंशन में आयल औरतुनि मुतालबो कयो त हुकूमत पारां पास करायल कानून ते सख़्ती सां अमल करायो वञे ऐं मज़दूरी कंदड़ औरतुनि खे सिहत कार्ड समेत ॿियूं समूरी सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि त जीअं हू पंहिंजे कुटुंब खे बहितरीन नमूने संभाले सघनि। कैमरामैन नदीम राजपूत सागर, नदीम मंगरियो, आवाज़ टीवी।